नासरीन पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त विच ओभर वारी जंग पूरी दुनिया खे लपेट में आणे छॾियो आहे। जंग जे मआशी असरनि सबबि अवाम ते बार पियो। ख़बर नाहे त केसीं ताईं मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पवंदो। पीपल्स पार्टी जंग जे ख़िलाफ़ आहे। जंग कंहिं बि मसइले जो हल नाहे। गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे वरसी वारे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे करे ई ईरान, लुबनान ऐं शाम ते हमला करण वारियूं क़ुवतूं पाकिस्तान तरफ़ मेरी अखि नथियूं हणी सघनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त अवाम वफ़ाक़ी हुकूमत जे मुश्किलातुनि ऐं सिंध हुकूमत जे वसीलनि खां आगाह आहे। आम माण्हुनि खे रिलीफ लाइ हारियुनि ऐं मोटर साइकिल सवारनि खे सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो कयो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए बि माण्हुनि जी मदद करे रहिया आहियूं। नाज़िमा खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त विच ओभर वारी जंग पूरी दुनिया खे लपेट में आणे छॾियो आहे। जंग जे माशी असरनि सबबि अवाम ते बार पियो। ख़बर नाहे त केसीं ताईं मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पवंदो। पीपल्स पार्टी जंग जे ख़िलाफ़ आहे। जंग कंहिं बि मसइले जो हल नाहे। गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे वरसी वारे जलसे खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे करे ई ईरान, लुबनान ऐं शाम ते हमला करण वारियूं क़ुवतूं पाकिस्तान तरफ़ मेरी अखि नथियूं हणी सघनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त अवाम वफ़ाक़ी हुकूमत जे मुश्किलातुनि ऐं सिंध हुकूमत जे वसीलनि खां आगाह आहे। आम माण्हुनि खे रिलीफ लाइ हारियुनि ऐं मोटर साइकिल सवारनि खे सब्सिडी ॾियण जो फ़ैसिलो कयो। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए बि माण्हुनि जी मदद करे रहिया आहियूं।